एक वाई पेश करने चाहता सी वाई पेश करने के लिए मां गुजारिश कंदुसि असांजे नाले वाले शायर मोहतरम खावर कबूलाई साहब जन के वचन अची पंहिंजे सोहणे मिठड़े प्यारे आवाज़ में तरन्नुम सां वाई पेश कर खावर कबूलाई। सिंधी अदबी संघ छा खलाड़दान के मेज़बान सेक्रेटरी मोहतरम ईसा मेमन साहब ने ये वचन
तालियां में पेश करते हैं। जी साहब सारी गाँव Congo की लिटरेसी एंड उनके पूरी बात लिसनिंग शायद कुछ समझे काम की शिकाय समझने की चाहिए समझ बचाए बच्चे समझने की चाहिए मैं स्टेट ये समझा तकरीबन कालिशन सिकंदर साहब रोशन का तरीके का सलाम अक्बर का साहब मैंने किताब में समझा भाषण में सब साथियों जैसे बोली तो क्या होता है उसमें को संगत शायद लाकर पारा वैसे संगत के सिया पर जोड़ने आते समय हम इसको बता रहे हैं नवा पंक्ति की करी चंद्रगढ़ में शामिल नहीं हुआ संगत के जो बुनियाद 1947 में गए जो बुनियाद की जो सबब हुए उसका संदर्भन ख्याल तारीखों को बदल रही हूँ उनकी प्रवर्तन प्रदर्शन ख्याल तरीके की आगामी कहीं के समाज साम जनों के वस्तु अगर के समाज में जनों के वस्तु जनों के बाद सभी संगठन की सूरत इख्तियार में और पहली की सूरत बंदूक के ज़माने में अदर संगठन के गुमों के दारा जिनमें कौमी तशक्कुस हुए कौमी जमहूरी सियासी तारीख हुई उन तारीखों के मोर और किताब में पुलिस बवाए तो साउंड के अगर से तो वायद जमात में आए थे सभी की मुक्ति करने का मतलब फिक्र का मालूम सब क्यों था पर से बस हुआ सा क्यों था और लॉकडाउन की गुजारिश की है बस हुआ से का कोई पैसा और फ्रेंडली पंजाब का माहौल में तारीखों की बस में समाज के प्रश्न का बेहतर रखी हुई कोशिश करता है उस सिलसिले में संजय संगठन शायद लालगंज में बुनियाद आए 1952 में पीरियड के संगठन के सेक्रेटरी अयाज पार्क साहब जिन पीएचडी नजर की मौसम के पीएचडी शिप में जिन संगठन के गदर को सेंट्रलाइजेशन की नकल के लिए आगे लोग इस संगठन को लालगंज के सेक्रेटरी हो मक्कली के सेक्रेटरी जनरल को उनका होती है जितना संगठन को सफल आए तो केंद्र के सूरत में जारी में सारी आए एडीएस को महसूस के मुताबिक समाज में के फुर्सत आए जितने 10 मोबाइल सेंटरों का हिसाब का जगह करने चुके थे वाला सब खास करके समाज में कुछ उत्तर सोचूंगा बेतरीके से सोचूंगा फिर समाज में चेन समझाए था क्यों करते हैं लेकिन ऐसे समझता है सीधे लोग से किसान है कि ऑक्सीजन प्राप्त करें ऐसे संगत की ऐसी बन गई परिवार एवं समझौता शाखा मार की बड़ी कदर कर दिया है सीधे लोग संगत जैसा कि लोग कदर करें केंद्र के लिए जैसा कि बिहार आए ऐसे समझौता सीधे लोग संगत के लिए रोशन क्या तरीके जी एक किया है नुमाइंदगी करेगी उनका जहाँ मौजूद के लिए समझ आवेदन करना जैसा समाज में बेहतर संगे बनना पैसा मैं सबसे मैं डॉक्टर राव साहब जैसा बड़ा शुक्रगुजार है जैसा मेरी क्रॉस मुकाबला जो है किसी को मैं कर रहे हूँ इन मौजूद है लेकिन घने को फोकस कर देते डॉक्टर राव साहब की मेहरबानी के डॉक्टर साहब के गुजारिश के ऐसे डॉक्टर साहब मेरा शुक्रगुजार है कि असां के नौबत हुई कांडो समझी इन प्रोग्राम के कार्यक्रम संबोधन की सभी दोस्तों का शुक्रगुजार है खास करके और मेरे दोस्त पार्टी दोस्त के निकाय और तरीके का दोस्त निकाय निवाम तरीके का दोस्त निकाय डॉक्टर आपके सिकंदर साहब से जो है अगर गांधी साहब जो है मुझे किसान साहब ने जो है गुलाम सिकंदर साहब जो है नगर चना जो है सभी दोस्त ने मारा को से सभी के साथ शुक्रगुजार है कि लेके आया असांखे मान लो असीं उन्हनि खे था जेके पहिरियों बस व्हाट्सअप में जहिड़ा चयो वञे थो व्हाट्सअप में जिन्हनि जी ॿोली आहे सम्झण जी कई थिए थी उन्हनि खे असीं सम्झणु चाहियूं था त सभु शयूं छा आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां असां उनखे
परिस्थिति निवार रहे हैं समाज प्रत्येक परिस्थिति रोल करे रहे हैं और समझा सिंधी अंदर जेके वेतन में साईं मूर्ति को समझा सके डॉक्टर स्वतंत्र रूप है जे गुजराती माध्यम के समझाने का आगाह के दास को काम सिंधी कोमिकल के तकनीकी संस्कार के जनता के गाइडलाइन दी ऐसा कुछ न सिखाया गया डॉक्टर को साफ में सारी चीजें जो है ऐसे सब का मुद्दा है ऐसा समझेंगे समझा ईसा मेमन साहब अभियान पेश कयो सचे तो मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया मज़हबन मुल्क में माण्हू मुंझाया शेखी पीरी गुज़िरगी बेहद भुलाया ओडो कीनाया अकुल वारा इश्क हींअर असांखे लेक्चरकार डॉक्टर सिकंदर मुगल साहब जो मुफ़स्सिल तारुफ़ पेश करण जे लाइ मां गुज़ारिश कंदुसि डॉक्टर ज़ुल्फ़िकार राहूजो साहब खे त हू अचनि ऐं डॉक्टर सिकंदर मुगल साहब जो तफ़सीली तारुफ़ हवाले जा पेश कनि डॉक्टर ज़ुल्फ़िकार राहूजो साहब मेडिकल कॉलेज में आया दो लोग आया काफ़ी दोस्तों को आया जैसा इंस्ट्रूमेंट हुआ जान का मेडिकल कॉलेज में काफ़ी टीचर्स लेके ऐसे खत्म होता है बोलो खत्म हो तो एनाटॉमी का इंस्ट्रूमेंट हुआ पर एनाटॉमी के लिए ऐसे टीचर जो पढ़ाई जाता हुआ ये कि ऐसा मेडिकल कॉलेज में थोड़ा इंस्ट्रूमेंट के हो आलबन सा की याद करते हैं ऐसे बहुत साल हो देखो एक बार ट्रेन में जो तुम्हारा स्टूडेंट आया मैं आई टीचर एंड आई वांट टू टीच द एनाटॉमी इन साइंस ये को मुगल साहब जो मेडिकल जो दौरा वो थोड़ा हिंदी होने ना आमले जो दौरा लेके समझाने को पीरियड हो सके वो आमले थोड़ी वो आई हुआ इनके समूह मसलन संगत समाज के अंदर उनके इल्मन उन्होंने सहूलत के भी जो मुकाबले मदांगो एक उनको के चैलेंज उन्हें इनमें देखे ऐसा सियासी हालतों समाजवाद ये बात पैराडाइम हुई देखिए ऐसा में घणे भाषा वालों के अपडेट कर रहे हैं यानी तरक्की कसरती अपन दोस्ती या कोई दोस्ती उन्होंने का बोली वे स्टेक होल्डर्स ऐसा क्या है लेकिन उन्होंने काउंटर करे समाज के ये स्टेक का सामने लगा उन्होंने में ये बात सियासी नेशनल पैराडाइम हुआ कुछ भी वाली की हालत है शागिर्दी जो 4-5 साल दो लोग वो कभी साइंस के साथ मिशन सारे तारीख से मसले पर उन दौर में देखिए सियासी तरीके में इतनी बड़ा डिस्कशन थी था पार्टी के अंदर समाज के अंदर उन्होंने मिशन को साहब उन्हीं संदर्भ में जैसा नजर देते जैन किताब जी ईसा में गाल कई
ताप जो अभ्यास तो उन दौर में मुंहिंजे नाले सां छपाइण महिल मदन सां छपियो ऐं टाइटल लतीफ़ ॿुधाईंदड़ हुयो ऐं उहो फ़लसफ़े जे मुख्य हिसे डायलेक्टिकल मटीरियल्स या गुजराती माध्यम खे रिप्रेज़ेंट करे थो पर सॼे फ़लसफ़े ते बहस करे थो। उन किताब हज़ारें लखें दफ़ा सियासी तारीख़ में पढ़ण खे ऐं इल्म खे ऐं समाज ऐं काइनात खे सम्झण में एतिरी मदद कई जीअं कंहिं दौर में खोड़ जेके दुनिया जा ॿिया इल्म आहिनि उनजो वॾो सॼी दुनिया में उनजो इम्पेक्ट हो छाकाणि त ॿोली अंग्रेज़ी हुई। असां ईअं चवंदासीं त इन खां अॻु में जेके असां इब्राहिम जो हिसाब जेके किताब हुया फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स ॿिया उहे तर्जुमा हुआ त इहे हिकिड़ो अहिड़ो भूचाल हो जे हिन माना सियासी तारीख़ुनि जे अंदरि समाज खे बदिलाइण जी साइंसी ऐं डायलेक्टिकल जेका डिबेट पेनिट्रेटिंग ऐं ज़रूरु जेको हलंदी रही अॼु उहो ख़तमु न थी। इहो साईं जो किताब हुन खां पोइ ज़िंदगी छा आहे साइंसी दौर ते ॿियो साइंस जी तारीख़ कुझु साल अॻु में हुनजी किताब आया हुआ। हुन खां पोइ रंगी रंग बंद आया जेको हिन काइनात जे फ़लसफ़े ऐं क्वांटम फिज़िक्स जे मुख्य हिसे खे उहो खुलियो त थिए थो पिया उनखे डिबेट करे थो ऐं ताज़े हिते ॿियो किताब बि हाणे साईं जो आहे। इहे साइंस ऐं फ़लसफ़े खे लिखंदा बि रहिया ॻाल्हाईंदा बि रहिया कैंपन बि कंदा रहिया ऐं उनखे सम्झनि था त इहो हिकु अहिड़ो इल्मु आहे पैराडाइम आहे जेको समाज जे अंदरि इहे जेका स्टेट होल्डिंग आहे चाहे खेत में आहे चाहे ॿियनि इल्मनि जमूरियतनि में आहे समाजी तब्दीलियुनि में आहे इन्हनि खे इहे इल्म ई जेके इहे इल्म 15वीं सदीअ खां ऑनवर्ड ऐं कुझु हज़ार साल अॻु में थोरा थोरा इन रच थिया आहिनि इहे असांखे सिंध जे समाज जो हिसो मेडिकल खां पोइ साईं डॉक्टर साहिब जिन पीट सर्जरी में फर्दर प्रोफेशन कई ऐं साल ॿ साईं अॻु में एज़ अ प्रोफेसर ऑफ पीट सर्जरी रिटायर थिया। इन विच में साईं खे कानपुर मेडिकल कॉलेज शहीद गणेश यूनिवर्सिटी कई साईं पंहिंजे मेरिट ते यूनिवर्सिटी जा रजिस्ट्रार थिया वरी आमदन घटि वधाई कई त कोर्ट जे स्टे जे थ्रू आमदन मेरिट बरक़रार रखी ऐं कुझु साल अॻु में इन खां रिटायर थिया। माण्हू चवनि था जेको आम ट्रेंड आहे त जनरल रिटायर न थींदा आहिनि। मां चवंदो आहियां त इहो एॾो जुमिलो जेको सो तारीख़ में फ़ाइदेमंद न आहे छाकाणि त उहो जंगल खे डिस्प्यूट हुजे। आम चवंदा आहियूं उस्ताद रिटायर न थींदा आहिनि आलिम रिटायर न थींदा आहिनि ऐं जेके इल्म ऐं समाज खे पंहिंजी ज़िंदगी जो शऊर जो हिसो कंदा उहे रिटायर नथा थियनि उहो अॼु असां सां गॾु महिरबानी। मूंखां तारीख़ पुछे थी त किथे बीठो आहे मूंखां तारीख़ पुछे थी त किथे बीठो आहे ज़िंदगी मौत ॿिवाटो आहे उते बीठो आहे मूंखां तारीख़ पुछे थी त किथे बीठो आहे ज़िंदगी मौत ॿिवाटो आहे उते बीठो आहे वाह भुणकियो त इहो मोड़ भया न का वञ वाह भुणकियो त इहो मोड़ भया न का वञ छो हटां मां त किरोड़नि सां कठे बीठो आहे। उस्ताद बुखारी जो इहो 64 ऐं इन 64 खां पोइ हींअर बाज़ाब्ता तौर ते लेक्चर शुरू थींदो। लेक्चर जो उनवान साम्हूं बैनर ते लिखियलु आहे तव्हां सभई पढ़ियल लिखियल दोस्त पढ़ो पिया पर रस्मन ॿुधाईंदो हलां त असांजे अॼोके लेक्चर जो जेको मौज़ू आहे उहो आहे फ़लसफ़े जी तारीख़ ऐं उनजो समाज ते असरु। इन उनवान ते इन मौज़ू ते लेक्चर ॾियण जे लाइ लेक्चरकार डॉक्टर सिकंदर मुगल साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं अची पंहिंजो लेक्चर अवां जे साम्हूं पेश कनि। डॉक्टर सिकंदर मुगल अवां जी भरपूर तारीफ़। आमतौर पे इंतहाई खुश्क ऐं ॾुखियो मौज़ू असांजो वाचक सम्झो वेंदो आहे ऐं उहो आहे बि को शक न आहे
हर भाषा और इंसान जैसे समझ वालों थे तो तू इन कायनात से दुनिया के बारे में पंहिंजा विचार शेयर अहिड़ी तरह सां हर इंसान इन दुनिया जे मुताबिक़ पंहिंजी राय नुक़्ते नज़र क़ाइमु करे इन लिहाज़ खां दानिश्वर चवनि था त हर इंसान पंहिंजे हिसाब सां ॼण हिकु फिलासफर आहे पर हर इंसान जा जेके इन दुनिया जे मुताबिक़ वीचार आहे नुक़्ते नज़र आहे उहो काफ़ी उबतड़ ख़्यालनि जो ते मुश्तमिल थिए थो उनखे को बि इल्मी ऐं नज़रियाती बुनियाद नथो को बाज़ाब्ता नुक़्ते नज़र नथो जॾहिं त फिल्सफो बतौर हिकु सब्जेक्ट खे हिन काइनात दुनिया इंसान ऐं हिन काइनात में थींदड़ समूर देखनि ऐं लकावनि जे बारे में हिकु बाज़ाब्ता नुक़्ते नज़र ॾिए थो ऐं उहो हिकु साइंस जी शिकिल अख़्तियार करे असां पंहिंजे तौर ते हर माण्हू इहो सोचींदो आहे त हीअ ज़िंदगी छा आहे हीअ काइनात छा आहे हिन काइनात खे कंहिं पैदा कयो आहे छा कंहिं पैदा बि कयो आहे या उहा पाण वहिणी आहे मादो छा आहे रूह छा आहे मादे रूह जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे इहे ऐं इन क़िस्म जा बुनियादी सवाल हर माण्हू जे ज़हन में थियनि था फिलोसॉफी यूनानी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे इहो ॿिनि लफ़्ज़नि जो मुरकिब आहे फिलियो जो मतिलबु आहे चाह या मोहबत ॿियो सूफ़िया जो मतिलबु आहे इल्मु साहब सो इसमें जो मतिलबु थींदो लफ़्ज़ी मतिलबु थींदो इल्म सां मोहबत साहब सां मोहबत हाणे इल्म सां मोहबत असांखे समूरा इल्म जिनमें नेचुरल साइंसिस अची वञनि थियूं ऐं सोशल साइंसिस अची वञनि थियूं समूरा इल्म असांखे इल्म सां चाह सेखारे इल्म सां मोहबत से जो सबक थिए त हिते सवाल पैदा थिए थो जीअं एस्ट्रोनॉमी आहे इल्म फल्किया उहो सिज सियारनि ऐं सितारनि जे बारे में असांखे ॼाण ॾिए इल्म कीमिया आहे शयुनि जी कीमियाई जोड़जक जे बारे में असांखे इल्म ॾिए थी फिज़िक्स आहे इल्म तवई आहे शयुनि ऐं जिस्मनि ऐं लकावनि जे बारे में असांखे ॼाण ॾिए थी बायोलॉजी आहे इल्म हयातियात उहा असांखे ज़िंदगी जानवरनि ऐं ॿूटनि जे बारे में इल्म ॾिए थी हाणे जॾहिं इहे सभु साइंसियूं नेचुरल साइंसिस ऐं सोशल साइंसिस असांखे इल्म सां चाह जो दर्स ॾियनि थियूं त पोइ फिलोसॉफी ऐं इन्हनि इल्मनि जे विच में कहिड़ो फ़र्क़ु आहे फिलोसॉफी ऐं ॿियनि साइंस जे विच में इहो फ़र्क़ु आहे त ॿियूं साइंसियूं हक़ीक़त जे महदूद पहलुअनि हक़ीक़त जे महदूद पासनि जे बारे में इल्म ॾियनि थियूं
इल्म कीमिया आहे त उहा शयुनि जी कीमियाई जोड़जक जे बारे में लिखे, इल्म हयातियात आहे त उहा ज़िंदगी जानवरनि ऐं ॿूटनि जे बारे में लिखे। त इहे साइंसूं असांखे हक़ीक़त जे किन महदूद मख़सूस पहलुनि जे बारे में लिखनि। जॾहिं त फिलोसफी ईअं न आहे। फिलोसफी हिन काइनात, कुदरत, इंसानी फ़िक्र ऐं हिन दुनिया में जेके लकाव थियनि था, जेके बि ॾेख आहिनि, उन्हनि जे तमामु ई आम कानूननि जो अभ्यास करे उहा हक़ीक़त जे सभिनी पहलुअनि जो अभ्यास करे। उहा ॿियनि इल्मनि वांगुरु मख़सूस हक़ीक़त जे मख़सूस पहलुअनि जो अभ्यास नथी करे। इन करे फिलोसफी जे दायरे में हिन समूरी काइनात अची वञे। हिन समूरी काइनात जो इल्मु, हिन समूरी काइनात कीअं ऑपरेट करे थी, उन जा आम कानून कहिड़ा आहिनि, उहे सभु फिलोसफी जो सब्जेक्ट आहिनि। जॾहिं त ॿियनि इल्मनि थोरे ई उन्हनि इल्मनि खे खणी गॾायूं थी असां, बायोलॉजी खे गॾायूं, एस्ट्रोनॉमी खे गॾायूं, फिजिक्स खे गॾायूं पाण में, त बि इहे इल्म असांखे काइनात जे बारे में हिकु मजबूरी शामिल तस्वीर लॻे। पर फिलोसफी हिकु अहिड़ो इल्मु आहे जेको हिन सॼी काइनात खे पंहिंजे वाकुड़ में भरे वठे ऐं उन जे बारे में असांखे ॼाण ॾिए। इन जे करे जेकॾहिं असां थोरनि लफ़्ज़नि में चऊं त फिलसफे जी मस्फ़ कहिड़ी आहे, त उहा हीअं बीहंदी त फिलसफो हिन दुनिया जे बारे में इंसान जो गजल नुक़्ते नज़र आहे। उहो दुनिया खे सम्झण जो कहिड़ो दाव आहे जेको मादे ऐं रूह जे मसइले जे हल ते बीठो। त मादे जी छा पोज़ीशन आहे हिन काइनात में ऐं रूह जी छा पोज़ीशन आहे ऐं हिन ॿिन्ही जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे। त हाणे ॾिसूं त फिलसफा कहिड़े क़िस्म जा असांजा असां ॾिसूं था त असांजे चौधारी जेके शयूं आहिनि उन्हनि में हिकिड़ियूं गैर जानदार शयूं मौजूदु आहिनि, ॿियूं जानदार शयूं आहिनि। गैर जानदार शयुनि में असां ॾिसूं था ये धरती, सिज, सितारा, सयारा, चंड, ये सब चीज़ें, दरिया, जबल, ये सब गैर जानदार शयूं आहिनि। जानदार शयूं समूरा जानवर, इंसान समेत समूरा धरती ते उथल समूरा ॿूटा, इहे लिविंग जानदार शयूं। इन सभिनी में पोइ चाहे उहे गैर जानदार हुजनि या जानदार हुजनि, इन्हनि में कॉमन शइ कहिड़ी आहे? उन्हनि में कॉमन शइ इहा आहे त इहे सभु मादे जूं ठहियल गैर साह वारियूं शयूं हुजनि या साह वारियूं शयूं हुजनि, इहे सभु मादे जूं ठहियल सभु मटीरियल आहिनि। मादो जेको असां आम ज़बान में सम्झूं था, मादो हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंखे छुई सघे, जंहिंखे को जिस्म हुजे, जेको का जॻह वधारे, त इहे सभु शयूं मादी आहिनि, लिविंग ऐं नॉन लिविंग। ॿिए पासे असां ॾिसूं था त ख़्याल आहे, सोचूं आहिनि, जज़्बा आहे, उमंगूं आहे, उद्दमा आहे, ख़्वाब आहे। ॿिए पासे वरी इहे शयूं आहिनि जेके सभु इंसान जे ज़हन, इंसान जे दिमाग़ जी पैदावार आहे। इन्हनि सभिनी ॿियनि शयुनि खे असां ॿियनि लफ़्ज़नि में जेकॾहिं गॾायूं ऐं हिकु लफ़्ज़ ॾियूं त इहे ॿियूं सभु शयूं रूहानी आहिनि या गैर मादी आहिनि। त हिकिड़े पासे मादी शयूं आहिनि काइनात में,
जे पासे गैर मादी शयूं आहिनि पैदा जन खे असां रूह चऊं था, जन खे असां सम्झ चऊं था, जन खे असां शऊर चऊं था। अहिड़ी तरह फिल्सफे जी दुनिया में बुनियादी सवाल इहो रहंदो आयो आहे त इन्हनि ॿिन्ही शयुनि मां मादी शयुनि ऐं ख़याली शयुनि ॿिन्ही शयुनि मां अवलियत कहिड़ी शइ आया इहो मादो आहे जेको दुनिया ऐं काइनात में मौजूदु हर शइ जी पैदाइश जो सबबु आहे रूह समेत, या इहो रूह शऊर सम्झ जेको हिन काइनात खे पैदा करे जंहिं हिननि मादी शयुनि खे पैदा कयो। त फिल्सफे जो बुनियादी सवाल इहो आहे त आया मादो अवल आहे या रूह अवल, मादो अवल आहे या सम्झ अवल। इन हिकिड़े सवाल ते फिलोसफर ॿ कैंपियूं जुदा जुदा कैंप। हिकिड़ो फिलोसफर आहे जेके चवनि था त मादो अवल आहे, मादे मां हर शइ पैदा थियल आहे। बाद उन्हनि खे असीं मटीरियलिस्ट ऐं मटीरियलिज़म चऊं। सिंधीअ में हुनजो तर्जुमो थींदो मादेवाद, न कि माध्यम परस्त या माध्यम परस्त। इहो हुन लफ़्ज़ जो ग़लति तर्जुमो थियल आहे। ॿिए पासे ॿियो जेको कैंप आहे फिल्सफे जी दुनिया में, उहो इहो आहे जेको चवे थो त मादो अवल न आहे, समूरी काइनात खे पैदा कंदड़ रूह आहे, सम्झ शऊर आहे। मादे खे पैदा बि सम्झ ऐं शऊर कयो। शऊर न हूंदो, शऊर न हुजे, सम्झ न हुजे, रूह न हुजे त मादो बि न हुजे। मादी शयूं सम्झ ऐं शऊर जे बदौलत। हाणे उहा सम्झ कहिड़ी आहे, उहो शऊर कहिड़ो, रूह कहिड़ो, उन ते वरी इन कैंप में ॿ हिकड़ा थी ऐं इन कैंप खे असीं चऊं था आइडियलिज़म या आइडियलिस्ट, माना ख़याल परस्त या ऐं ख़्याल परस्त। सो हिकिड़ी कैंप आहे मादेवाद मटीरियलिज़म, मादेवादी फ़ैलसूफ़, ऐं ॿी कैंप आहे ख़याल परस्त फ़ैलसूफ़ ऐं ख़याल परस्त आइडियलिज़म। हाणे इन सवाल ते त कहिड़ो ख़्याल मादे जो बुनियाद आहे, कहिड़े ख़्याल हिन काइनात में हर शइ खे पैदा कयो आहे, इन मसइले ते वरी जेका ख़्याल परस्त कैंप आहे, ख़्याल परस्त फ़ैलसूफ़ जेके आहिनि, उहे वरी ॿिनि तरहनि में विराइजनि। हिकिड़ा चवनि था ख़्याल परस्त फ़ैलसूफ़ ॿिनि तरह में विराइजी वञनि था। हिकिड़ा चवनि था त इहो इंसानी शऊर आहे, इंसानी सम्झ आहे, इंसानी रूह आहे, जंहिंजे बदौलत हीअ सॼी काइनात पैदा थी। इन्हनि ख़्याल परस्तनि खे असां सब्जेक्टिव आइडियलिस्ट चऊं था। मौज़ूई ख़्याल परस्त चऊं था, सब्जेक्टिव माना जेके चवनि था त इंसानी जेको रूह आहे, इंसानी जेका सम्झ आहे, उहा ई हिन काइनात जी पैदावार जो सरचश्मो आहे। हिन काइनात जी हर शइ इंसान जे शऊर, इंसान जी सम्झ जी पैदावार। जेकॾहिं इंसान हिन धरती तां हलियो वञे त इहा धरती ख़तमु थी, ये काइनात बि न रहे। ये काइनात इंसान जी सम्झ जो नतीजो, इंसान जे शऊर, इंसान जे रूह जो नतीजो।
सो इन्हनि खे असां चवंदा आहियूं सब्जेक्टिव आइडियल्स। ॿिए पासे वरी अहिड़ो ग्रुप आहे ख़्याल परस्तनि जो जन खे असां चवंदा ऑब्जेक्टिव आइडियल्स, मौज़ूदी ख़्याल परस्त। उन्हनि जो चवण इहो आहे त न, इहो इंसानी रूह न आहे, इहो काइनात में मस्तु हिकु का शक्ति आहे, इहो रूह आहे जंहिंजा उहो मुख़्तलिफ़, जंहिंखे उहो मुख़्तलिफ़ नाला ॾियनि था। असली हक़ीक़त कतई सदाकत अहिड़े क़िस्म जा नाला ॾियनि था, पर पसो पेश हिन सभिनी जो मतिलबु थिए थो ख़ुदा या भगवान। त हिन काइनात खे पैदा कंदड़ ख़ुदा आहे, उनजो रूह आहे, उनजो शऊर आहे। त इन्हनि खे असां चऊं था वरी मौज़ूदी तसव्वुर, ऑब्जेक्टिव आइडियल्स। आइडियलिज्म तसव्वुर परस्ती के साइंस ऐं जेको जदीद फ़िलसफ़ो आहे, जंहिंखे असां जदियाती मादत चऊं, डायलेक्टिकल मटीरियलिज़म चऊं, उहो तसव्वुर परस्ती जे ॿिन्ही घणनि खे ग़लति आहे। मादेवाद चवे थी त ये समूरी काइनात मादे जी थियल आहे, शऊर हिन समूरी काइनात में इंसान जी मिल्कियत आहे। हिन काइनात में ॿी अहिड़ी का बि हस्ती कान्हे जंहिंमें शऊर इंसान खां सवाइ। इहो इंसान जो दिमाग़ आहे जेको ख़ुदि मादे जो ठहियल आहे। उन दिमाग़ जी हिकु इहा ख़ासियत आहे शऊर, उन इंसानी दिमाग़ जी पैदावार आहे शऊर, सम्झ, जेका इंसान जे लखां सालनि जी इब्तिदा खां पोइ पैदा थी। धरती, ही चंड, सितारा, सिज, ये इंसान जे पैदाइश खां कंहिं लखे साल, अरबे साल पहिरीं हुए। उन वक़्तु इंसान जो शऊर मौजूदु हो, बल्कि हिन काइनात में को बि शऊर मौजूदु हो। सो इंसान जो शऊर त ख़ुदि इंसान जी पैदाइश, इंसान जी इर्तिका, जेका 5 लख सालनि खां कंहिं अरसे ताईं शुरू थी, ऐं इहो इंसानी शऊर इंसान जे लखां सालनि जी इर्तिका खां पोइ इंसान जे दिमाग़ में पैदा थियो। हाणे 17वीं ऐं 18वीं सदी में इहो चयो वियो त मादे जो नंढे में नंढो ज़रो एटम आहे। ऐं 17वीं 18वीं सदीअ में इहा दावा कई वई त एटम अहिड़ी हिकिड़ी शइ आहे जंहिंखे तोड़े नथो सघे, विरहाइजी नथो सघे, तब्दील नथो थी सघे। 19वीं सदीअ में इहो साबित थियो त बाबा एटम पंहिंजे तौर ते का अलॻि हस्ती न आहे, मादे जो आख़िरी हिसो न आहे। एटम ख़ुदि नंढनि शइ जो ठहियल, एटम ख़ुदि इलेक्ट्रॉन में प्रोटॉन जो ठहियल आहे, न्यूट्रॉन जो ठहियल। ऐं अॻिते हली अञा वरी साइंस इहो साबित कयो त एटम तब्दील बि थी सघे। रेडियो एक्टिविटी, तापकारी जे अमल में यूरेनियम जो एटम
लेड या रेडियम के एटम में तब्दील थे, पर जो एटम तब्दील भी थे, एटम विरायती भी सकते तो एटम तब्दील भी थे, तो एटम के तबाह भी कर सकते। तो उन दौर के ख्याल परस्त फिलसुफन या दावा की तो बाबा मादेवाद जो बुनियाद हो मादो तो खबर एटम तो टुकड़ी हो, एटम की जगह ऐसे थी क्या नगर मादे जी का ऐसे थी क्या मादो तो फनाती हो। पर 3 सदी के अजीम दानिश्वर तरक्की पसंद दानिश्वर ऐं फैलसूफ़ लेनिन चयो त न हीअं न आहे, मादो ख़तमु न थियो, पर मादे खे ॼाणण जी असांजी जेका हद हुई उहा हद ख़तमु थी। मादो पंहिंजे तौर ते पंहिंजे ख़ासियतुनि में लामिंतहाई है, कॾहिं बि खुटंदड़ न आहे, इनएग्ज़ॉस्टेबल आहे मादो पंहिंजी प्रॉपर्टीज़ में। सो मादे खे ॼाणण जी असांजी हद ख़तमु थी वई, मादो ख़तमु न थियो। ऐं उन मादे जी डेफिनेशन हिकिड़ी अहिड़ी ॿुधाई फिलसफियाना तौर ते मादे जी जेका वस्फ़ आहे उहा इहा आहे त हर उहा शइ जेका इंसान जे शौर खां ॿाहिरि ऐं आज़ादु वजूद रखंदी हुजे उनखे मादो चइबो। हर उहा शइ जेका इंसान जे शौर खां ॿाहिरि ऐं आज़ादु वजूद रखे उहा मादी आहे। इन में जिस्म वारियूं शयूं पइजी वञनि थियूं ऐं बग़ैर जिस्म वारियूं शयूं पइजी वञनि। मिसाल तौरु रोशनी जो को बि मास न थिए, रोशनी खे तव्हां छुई नथा सघो, हुनखे रेस्ट मास थींदो ई न आहे, फोटान आहे हुनखे को बि मास न थिए, अल्ट्रावायलेट रेज़ आहे उनखे को बि जिस्म न थींदो। त जिस्म वारियूं शयूं जिनखे तव्हां छुई सघो था, ॾिसी सघो था, ऐं बग़ैर जिस्म वारियूं शयूं जेके इंसान जे शौर खां ॿाहिरि ऐं आज़ादु वजूद रखंदियूं हुजनि उहे बि मादी आहिनि। सो फिलसफियाना वस्फ़ जेका आहे मादे जी उहा अलॻि आहे ऐं साइंटिफिक जेका वस्फ़ आहे मादे जी उहा अलॻि आहे। फिलसफियाना वस्फ़ में ॾिसण में ईंदड़ मादो बि अची थो वञे ऐं एनर्जी बि अची थी वञे। एनर्जी ऐं मादो ॿई मटीरियल आहे, मादे जा रूप आहे, पर साइंसी नुक़्ते निगाह खां असां मैटर वञूं उन शइ खे चऊं था जंहिंखे असां छुई सघूं, जेका जॻह वलारे, जंहिंखे रेस्ट मास हुजे, अहिड़ी तरह। हाणे उन खां पोइ लेनिन जे ई ज़माने में एटम जा 30 खां मथे नंढड़ा दड़ा उहे दरियाफ़्त थिया। उन ते लेनिन चयो त मॉडर्न फिज़िक्स जदयाती मादियत खे ॼणे रही। मॉडर्न फिज़िक्स जेका आहे उहा जदयाती मादियत जेको फिल्सफ़ो आहे, मादियत जो हिसो आहे साइंटिफिक, उनखे सही साबित करे रही आहे। त मैटर जेको आहे, मादो जेको आहे, उन जूं शिकिलियूं बेशुमार आहिनि। हाणे जेकॾहिं असां मादे जी शिकिलियूं जी ॻाल्हि कयूं त हुन में नॉन लिविंग शयुनि में
असां जेकॾहिं इलेक्ट्रॉन प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन खां शुरू कयूं, वरी पोइ एटम ते अचूं, एटम खां अॻिते वरी मालिक्यूल, मालिक्यूल खां अॻिते कंपाउंड, कंपाउंड्स खां अॻिते वरी अहिड़ी शयूं, ही जबल, समुंड, पाणी, हवा, सियारा, सितारा, निज़ाम शमसी, असांजी धरती, ये सभु अची वञनि। ऐं जेकॾहिं असां लिविंग शयुनि जी ॻाल्हि कयूं, जानदार शयूं, साहबानी शयूं, त उनखे असां शुरूआति कंदासीं DNA, RNA मालिक्यूल, सेल, घरड़ो, हिकु घरड़े वारा जीव, वरी घरड़ियाती जीव, वरी जीवन इन घरड़नि जा मेड़, जिन खे असां टिश्यूज़ चऊं था, वरी टिश्यूज़ गॾिजी वरी उज़वा ठाहिनि था, उज़वा ठाहे वरी उहे ॿूटा थियनि था, जानवर थियनि था। अहिड़ी तरह इहे सिलसिलो जो तरक़ी ओसर, मादे जी ओसर, मादे में तब्दीली, मादे में चुल्क, जो इहो अॻिते वेंदड़ सफ़र जारी रहे। नॉन लिविंग मटीरियल थिंग्स में बि ऐं लिविंग मटीरियल थिंग्स में बि, ऐं इहा मादे जी प्रॉपर्टी आहे, चुल्कुर, तब्दीली ऐं ओसर। हाणे कंहिं बि शइ ताईं अप्रोच करणु, सम्झणु जा का तरीक़ा थियनि। मिसाल तौरु इल्मु फल्कियात आहे, जेको सियारनि ऐं सितारनि जो इल्मु आहे। उहो सियारनि ऐं सितारनि जी साख़्त ऐं उनजी स्ट्रक्चर खे कीअं सम्झंदो आहे, उहा हू स्पेक्ट्रल एनालिसिस कंदा आहिनि। इन इल्म में स्पेक्ट्रल एनालिसिस थींदी आहे। सितारनि मां जेका रोशनी अचे थी, उनजी एनालिसिस छंछाण, उन छंछाण मां ख़बर पवंदी आहे इन सितारे जी कंपोज़िशन कहिड़ी आहे, कहिड़ो सितारो, किथां रोशनी अचे। साॻिए नमूने इल्मु कीमिया आहे। इल्मु कीमिया में बि शयुनि जी जांच पड़ताल कीअं थिए, उन्हनि जी कीमियाई एनालिसिस कई वेंदी आहे। अहिड़े नमूने फ़िलसफ़े में बि शयुनि खे सम्झण लाइ हिकिड़ी वाट थिए थी, हिकिड़ो तरीक़ो थिए। ऐं अहिड़ा ॿ तरीक़ा आहिनि शयुनि खे सम्झण जा फ़िलसफ़े जी दुनिया। उहे आहिनि हिकिड़ो मेटाफिज़िक्स, माबदु तबयाती तरीक़ो, ॿियो आहे डायलेक्टिक्स, जदलियाती तरीक़ो। हाणे जदलियाती तरीक़ो छा आहे, जदलियात छा आहे, डायलेक्टिक्स छा आहे? पुराणे यूनानी दौर में कंहिं बि मसइले ते माण्हू हिक ॿिए सां बहस कंदा, ऐं उन बहस दौरान इन विढ़ंदड़ धुरियुनि जे विच में जेके दलील थींदा, उन दलीलनि में जेके नुक़्ता ईंदा हिक ॿिए जे उबतर, उन्हनि नुक़्तनि जो हल कढियो वेंदो, उन्हनि दलीलनि जो हल कढियो वेंदो, ऐं अहिड़े नमूने उहो निबरो कयो वेंदो उन्हनि जे बहस। इनखे डायलेक्टिक्स चइबो, जदलियात। शयुनि जे विच में जेके नुक़्ता आहिनि, तकरारी नुक़्ता आहिनि, उन्हनि तकरारी नुक़्तनि खे कढी ऐं उन्हनि खे हल कयो, इनखे डायलेक्टिक्स चइबो। हाणे फ़िलसफ़े जी दुनिया में डायलेक्टिक्स जो छा मतिलबु आहे? डायलेक्टिक्स चवे थी त हीअ समूरी काइनात ऐं उन में मौजूदु समूरियूं शयूं ऐं लकाव मुसलसल चुलबुल, तब्दीली ऐं ओसर में मगन आहे। इन समूरी काइनात में जेके बि शयूं आहिनि, जेके बि लकाव आहिनि, उहे मुसलसल चुलबुल, तब्दीली ऐं ओसर में मगन आहे। ॿियो नुक़्तो नज़र इहो आहे जदलियात जो, त हीअ समूरी काइनात में जेके बि शयूं मौजूदु आहिनि, उन्हनि सभिनी जे विच में रिश्ता ऐं लाॻाप आहिनि।
उहे रिश्तनि ऐं लाॻापनि जी हिकु डिघी ज़ंजीर में जकड़ियल आहिनि हिक ॿिए सां। समूरी काइनात हिकु इकाई आहे, हिकु यूनिटी आहे। हिकिड़ी शइ ॿी शइ खां सफ़ा अलॻि न आहे। जदलियात जो टियों नुक़्तो इहो आहे त शयुनि में जेका चुरपुर तब्दीली ऐं ओसर अचे थी, उहा कुझु शयुनि में अंदरि उन में अंदरि मौजूदु संदनि अंदरूनी तज़ादनि जे करे थिए। माना उहो ॿाहिरां उन में कोन थी इम्पोर्ट थिए। शयुनि में जेका तब्दीली अचे थी त ख़ुदि शयुनि में अंदरि उन्हनि जा अंदरूनी तज़ाद अहिड़ा थियनि था जो उन्हनि शयुनि में तब्दीली अचे, उन्हनि शयुनि में चुप अचे, उन्हनि शयुनि जी ओसर थिए। हाणे मार्क्स ऐं एंगल्स उन दौर में जदलियात जो वधे वधि वकालत कंदड़ जर्मन फ़िलसुफ़ हेगल हुयो, पर हेगल जी जेका जदलियात हुई उहा आइडियलिस्टिक हुई। हेगल हिकु आइडियलिस्ट फ़िलसुफ़ हुयो। हेगल जे चवण मुताबिक़ त जदलियात रुॻो इंसान जे शौर में, ॿाहिरी दुनिया में कान्हे, छो त हू तसवर परस्त ख़्याल परस्त हिकिड़ो फिलोसफर। इन जे करे हेगल जी जेका डायलेक्टिक्स हुई उहा आइडियलिस्टिक हुई। इन करे मार्क्स चयो त मां हेगल जी जदलियात जेका उती बीठी उन मथो हेठि ऐं टंगू मथे हुयूं उनखे सुठो करे बीहारियो। सो मार्क्स जी जेका डायलेक्टिक्स आहे उहा मटीरियलिस्टिक आहे, मादे वारी आहे। हाणे जदलियाती जेका माध्यम आहे उन जो जेकॾहिं असां थोरी बि उनजी वस्फ़ ॿुधायूं त उहा इहा आहे त जदलियाती माध्यम हिकु अहिड़ी साइंस आहे, अहिड़ो फ़िकिर आहे जंहिं मुताबिक़ हीअ काइनात मादे जी ठहे, जेको हमेशा खां चुरपुर तब्दीली ऐं ओसर में मगन आहे। ऐं इन काइनात जूं समूरियूं शयूं हिकु इकाई आहे, हिक ॿिए सां रिश्तनि ऐं नातनि जी ज़ंजीर में जकड़ियल आहे। ऐं शयुनि में जेके तब्दीलियूं अचनि थियूं उहे उन्हनि शयुनि जे अंदरूनी तज़ादनि जे करे। इहो ॻर आहे जदलियाती मादे त हीअ काइनात मादे जी ठहियलु आहे जेको हर वक़्तु चुरपुर ऐं तब्दीली में आहे। ऐं इन चुरपुर जो सरचस्पो ख़ुदि उन्हनि शयुनि में अंदरि मौजूदु अंदरूनी तज़ादनि जे करे। इहो जदलियाती मादे जी असां थोरो लफ़्ज़नि में वस्फ़ ॾेई सघूं था। हाणे हिते सुवाल पैदा थिए थो त शऊर छा आहे? शऊर लाइ असां जीअं चयोसीं त शऊर हिन ॿाहिरी दुनिया जो इंसान जे ज़हन में ठहंदड़ अक्स आहे। शऊर ॿाहिरि नथो वजूद रखे, इंसानी ज़हन में अंदरि हिन ॿाहिरी दुनिया जो जेको बि अक्स आहे, जेको ओलड़ो ठहे थो, उनखे असीं शऊर चऊं। ऐं इहो शऊर इंसान जे पैदाइश खां पोइ लखा सालनि खां पोइ हुनजी इर्तिका जे सफ़र में आहिस्ते आहिस्ते पैदा थियो। इंसान खां पहिरीं बि धरती मौजूदु हुई, इंसान जे पैदा थियण खां पहिरीं बि सिज मौजूदु हुयो, निज़ाम शमसी मौजूदु हो, हीअ समूरी काइनात मौजूदु हुई। इंसान त तमामु आख़िर में हिन काइनात जी स्टेज ते आयो आहे। हाणे फ़िलसफ़े जो समाज ते कहिड़ो असरु पए थो?
असां ॾिसूं था समूरनि इंसानी समाजनि में, पोइ उहो पुराणो ग़ुलामदार समाज हुजे, जागीरदारी समाज हुजे, सरमादारी समाज हुजे, उन में असां ॾिसूं था त क़िस्म जा इहे ॿई क़िस्म, मादेवाद ऐं ख़्याल परस्त। मादेवाद हमेशह समाज जे अॻिते वेंदड़ तरक़ी पसंदि टोलनि ऐं तबिक़नि जी नुमाइंदगी कई ऐं ख़्याल परस्त फिलोसॉफी जेका आहे उन हमेशह समाज जे रुजत परस्त टोलनि जी रहनुमाई कई, उन्हनि जी सपोर्ट कई। ख़्याल परस्त फिलोसॉफर जी अफ़लातून हुयो। अफ़लातून चयो त ग़ुलामी दुरुस्त आहे, इंसाननि जी ग़ुलामी दुरुस्त आहे। हेगेल चयो त जर्मन बादशाह सही आहे, जाइज़ आहे। पर असां ॾिसूं था त मादेवाद जेके फिलोसॉफर आहिनि उहे समाज जे मज़लूम तबिक़नि जे कमु अचनि था। लेनिन चयो त ख़्याल परस्ती जेका आहे उहो मुलाइप ॾांहुं वठी वेंदड़ रस्तो आहे, पादराइप ॾांहुं वठी वेंदड़ रस्तो आहे ख़्याल परस्ती। छो त उहा पाण खे हिकु त साइंस करे पेश करे थी, ॿियो उहा पाण खे अकुल जे बीठल ते दावा करे थी। जॾहिं त अक़ीदा, अंधा अक़ीदा उहे अहिड़े क़िस्म जी दावा नथा कनि, पर ख़्याल परस्ती जेको फ़िलसफ़ो आहे उहो इहा दावा करे थो त मां अकुल ते बीठल आहियां ऐं मां साइंसी आहियां। इन जे करे लेनिन चयो त इहो निकाब ओढ़ियल आहे ऐं अंधे अक़ीदे खां वधीक ख़तरनाक आहे। ख़्याल परस्ती अंधे अक़ीदे खां वधीक ख़तरनाक आहे, छो त उहा निकाब ओढ़ियल आहे ऐं उहा पाण लाइ साइंस जी दावा करे थी ऐं उहा चवे थी त हीअ मादी दुनिया श्राप आहे, ख़्वाब आहे। छो त ख़्याल परस्ती मुताबिक़ हीअ समूरी दुनिया शऊर जी, रूह जी पैदा करे, उनजी का हैसियत ई कान्हे। असुल शइ रूह आहे, असुल शइ शऊर आहे, सम्झ। इन जे करे माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, पोरहत माण्हुनि जा मसइला आहिनि, ग़रीब माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, उन्हनि जी का हैसियत न आहे। उहे ईअं आहिनि हवाई मसइला। असुल मसइलो त रूह आहे, असुल मसइलो त शऊर आहे। सो इन जे करे ख़्याल परस्ती हमेशह मुआशरे जे रुजत परस्त तबिक़नि जे इक़्तिदार ऐं उन जी हुकुमरानी खे अॻिते वधाइण लाइ कमु अचे थी। मादेवाद औरत माण्हुनि, मज़लूम माण्हुनि खे हक़नि जी पासबान ऐं उन्हनि जे लाइ कमु अचे थी। उन खां पोइ जदलियाती मादर अहिड़ा हिकिड़ा कानून दरियाफ़्त कया आहिनि, 3 कानून जन मुताबिक़ ही समूरी काइनात कमु करे थी। पोइ उहा कहिड़ी बि मादे ऐं रूह या सम्झ जो कहिड़ो बि डोमेन हुजे, उन में इहे 3 कानून कार फरमाइनि। उहे 3 कानून कहिड़ा आहिनि? उहो हिकिड़ो कानून आहे लॉ ऑफ नेगेशन ऑफ नेगेशन, नफ़ीअ जी नफ़ीअ जो कानून, नफ़ीअ जी नफ़ीअ जो कानून। ॿियो कानून आहे लॉ ऑफ यूनिटी एंड स्ट्रगल ऑफ ऑपोजिट्स।
ज़िदनि जी ॿधी ऐं शिकताण जो कानून, ज़िदनि जी ॿधी ऐं शिकताण जो कानून। ऐं टियों कानून आहे हिन काइनात में लॉ ऑफ क्वांटिटेटिव चेंजेस इनटू क्वालिटेटिव चेंजेस। मिक़दारी तब्दीलियुनि जो सिफ़ती तब्दीलियुनि में तब्दील थियण जो कानून। ये टे आम कानून आहिनि जिन खे तव्हां हिन काइनात जे समूरियुनि शयुनि ऐं लकावनि मथां लागू करे सघो। मिसाल तौर ज़िदनि जो कानून आहे। डायलेक्ट्रिकल मैकेनिज्म जदला जी ॻाल्हि चवे थी त ज़िद ऐं उन्हनि जे में जेको तज़ाद हुजे थो उहो ई शइ खे अॻिते खणी वञे, उहो ई शइ जी तरक़ीअ जो सचस्मो थिए। ऐं असां ॾिसूं था त हीअ ज़िद लिविंग थिंग्स हुजनि या नॉन लिविंग थिंग्स, सभिनी में ज़िद आहे। मिसाल तौर पॉजिटिव भर्ती, नेगेटिव भर्ती, फिजिक्स जी दुनिया में अमल ऐं रद्द अमल, लिविंग दुनिया में ज़िंदा शयुनि में एनाबोलिज़म ऐं कैटाबोलिज़म। ये ॿ अंदरि असांजे जिस्म में अंदरि ॿ अमल थींदा रहनि था, भॼन घर जा अमल। हिकिड़ो सेल जिन में भॼनि था, ॿियो वरी सेल जे में तइमीर थियनि था। त इन ॿिनि शयुनि जे विच में कशमकश आहे, जंहिंजे करे असांजो जिस्म वधे बि थो, जंहिंजे करे असांजो जिस्म हिकु ॾींहुं वरी ख़तम बि थी वेंदो। चकमक आहे, हुन में ॾिसो उत्तर पूर्व ऐं ॾखण पूर्व। साॻिए नमूने समाजियात जे मथां बि तव्हां इन ज़िदनि जी लॉ खे अप्लाई करे सघो। आकान वारे ज़माने में ॿ तबिका हिक ॿिए जे मदे मुक़ाबिलो, आका ऐं ग़ुलाम। वरी असां चवंदा कि हुन खां वधीक बहितर समाज जागीरदार समाज, जागीरदार ऐं हारी हिक ॿिए सां मदे मुक़ाबिलो। ऐं वरी जॾहिं जंगियूं थियनि थियूं उहो समाज ख़तमु थिए थो, वरी नओं समाज अचे थो, वरी सरमादार ऐं मज़दूर अचे थो। त समाजी जेको दाइरो आहे उन में बि ज़िद ऐं तज़ाद हिक ॿिए जी कशमकश थिए थी। ऐं ॿियो कानून लॉ ऑफ नेगेशन या क्वांटिटेटिव चेंजिस इन क्वालिटेटिव चेंजिस। मिसाल तौर हिकिड़ो डैम आहे, तव्हां हिकिड़ो डैम अञा ठाहियो था कंहिं बि दरिया जे मथां या वाह जे मथां, तव्हां पथर विझंदा वञो हुन दरिया में त डैम न ठहंदो। आस्ते आस्ते हुन पाणी जी रफ़्तार घटि थींदी, पर आख़िरी जॾहिं पथर तव्हां विझंदव त हिकदमि पाणी हुन वाह जो तलाउ जो पाणी ॿिहिजी वेंदो ऐं अॻिते ॿिए पासे न ईंदो ऐं तव्हां चवंदो त डैम बची वियो। साॻिए नमूने पाणीअ खे गरम कयो, हुन जूं डिग्रियूं वधंदी वेंदियूं, फ़र्क़ु पाणीअ ते कोई न पवंदो सवाइ इहो त पाणी गरम थींदो। पर जॾहिं 100 डिग्री ते पहुचंदो पाणी त पाणी न रहंदो, हुनजी शिकिल तब्दील थी वेंदी। त इहे क्वांटिटेटिव चेंजिस जेके उहे घटि थियनि थियूं, कठियूं थियनि थियूं, उहो हिकु स्टेज अहिड़ी अचे थी जॾहिं उहो टपो थियनि थियूं ऐं हिकु नई शइ बदले थी। त इन ते करे इहे काफ़ी लंबा बहस आहिनि। इन करे दोस्त जेको आहे वरी पढ़नि पंहिंजे तौर ते ऐं जेके सुवाल अचनि उहे करे सघनि था। तव्हां सभिनी जी महिरबानी। साईं जंहिं दोस्त वटि सवाल आहिनि उहो अॻियां ईंदो नंबर वाइज़। साईं तव्हां अचो, हितां बि सवाल करे सघिजे थो? ओके, अब हितां ई सवाल कयो, साईं डॉक्टर साहब ॼण अव्हांखे जवाबु ॾींदा। अव्हां सवाल कयो, साईं जन नोट था कनि, उनजो जवाबु ॾींदा।
फ़लसफ़े जी तारीख़ अॼु खां ज़ाहिरी तौर ते केतिरा साल पुराणी चई सघूं था त एतिरा साल पुराणी फ़लसफ़े जी तारीख़ आहे जिन फ़लसफ़ो हिकिड़ो माना फिज़िकली तौर ते स्टार्ट थियो मजमूई तौर ते कंहिं किताब जी सूरत में अचणु लॻो या फ़िलासफ़े जा असर कंहिं ॿिए पवणु लॻा कहिड़े साल खां शुरू आहे या कहिड़ी सदी फ़लसफ़े जी तारीख़ 3000 साल पुराणी आहे बल्कि हुन में इहे चइजे त जॾहिं खां इंसानी तहज़ीब वजूद पियो आहे तॾहिं खां फ़लसफ़े जी तारीख़ शुरू थी पर बाक़ाइदा जेकॾहिं चइजे हिंदुस्तान जा पुराणा जेके